नाज़रीन, बरसातों जी तबाहकारियुनि बाद गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गरीबाबाद कॉलोनी में स्कूल जी छित ज़बून हाल बणिजी वई, जंहिं करे ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। उन हवाले सां ॾिसूं था कांजी कुमार जी रिपोर्ट। बरसात जे तबाहकारियुनि ऐं सिंध हुकूमत जी लापरवाही सबबि गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गरीबाबाद जी इमारत मुकम्मल तौर ते ज़बून हाल बणिजी वई आहे। पढ़ाई दौरान छित मां चापड़ किरण रोज़ जो महमूल बणियल आहिनि। शागिर्द मौजाने तौर बची विया। इमारत ज़बून हाल हुजण सबबि मासूम शागिर्द विरांडे में तइलीम हासिल करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां अचो त शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, संदन वधीक छा चवणु आहे। स्कूल किरी पे ठारा जो मेहरबानी करियो, ये स्कूल ठारा जो। जी भाई 10:55 मिनटनि ते धमाको थियो ओचितो ऐं शागिर्द क्लास में पढ़ी रहिया हुआ। जो क्लास हली रहियो मौजूदाने तौर बची विया ऐं हाणे असीं गुज़ारिश था कयूं गवर्नमेंट खे त महिरबानी असांखे जेको स्कूल ॾिनो वञे जीअं असांजी तइलीम मुतासिर न थिए। कैमरामैन अबूबकर कच्छी सां गॾु कांजी कुमार, आवाज़ TV न्यूज़, कड़ियो गांवर।